खाना बदोश राइटर्स कैफ़े जे पारां खाना बदोश अदबी महक जी ही चौथी गॾिजाणी आहे ऐं मां तव्हां सभिनी आयल महिमाननि खे भलीकार चवंदे अॼु की असांजी निशिस्त आहे उन जो मौज़ू आहे सिंधी कहाणी ऐं सिंधी कहाणी जे हवाले सां मूंखे घणो इन करे नाहे ॻाल्हाइणो त मां सम्झां थी त जेके असां वटि महिमान अचनि था ॻाल्हाइण जो मौक़ो उन्हनि खे ॾिजे ऐं उन खां पोइ जेके असांजा हाज़रीन आहिनि उहे गुफ़्तगू में हिसो वठी सघनि। तंहिंजे करे मुख़्तसरनि सिर्फ़ु एतिरो चवणो त सिंध जे अदब में जेको तख़लीक़ी दौर थी गुज़रियो आहे उन तख़लीक़ी दौर में जेकॾहिं असां ॾिसूं त सिंधी अदब में कहाणी बि हिकिड़े ख़ासि मक़ाम ते रही आहे ऐं उन ख़ासि मक़ाम ते पहुचाइण में जेतोणीकि केतिरा नाला मौजूदु हूंदा पर जदीद कहाणी जितां शुरू थिए थी उन में मुश्ताक शोरो, माणक सिंधी ऐं ॿिया खोड़ सारा नाला बहरहाल अची सघनि था। मां नाला हिते नथी पई ॻणायां। खरनिसा जाफ़री आहे, नूरनुदा शाह बि जेके कहाणी लिखियूं उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल मौजूदु रहियो आहे। शौकत शोरे कहाणी लिखियूं आहिनि। बहरहाल सिंधी कहाणी जो दौरु हिकिड़ो मां सम्झां थी त अदब में तमामु हिकिड़ो बहितरीनु दौरु रहियो आहे शाइरी सां गॾोगॾु। पर कंहिं वक़्त खां पोइ हिकिड़ी डिबेट हलणु शुरू थी त कहाणी खे गोली लॻी वई। उहो को जुमिलो हुयो के जुमिले मां जेका असां कंहिंजो चयल के कॉन्फ्रेंस जे अंदरि ऐं उन खां पोइ वाक़ई ईअं सम्झियो वियो त शायदि सिंधी कहाणी उन खां पोइ ख़तमु थी चुकी आहे ऐं उन खां पोइ सिंधी कहाणी जो दौरु ख़तमु थी चुको आहे। जेकॾहिं आलमी अदब ते हिनमहिल असां नज़र विझूं त आलमी अदब ते शायदि हिन वक़्तु शाइरी जो दौरु ख़तमु थी चुको हुजे पर नसर में नाविल ऐं नाविल खां पोइ ही कहाणी जो दौरु ख़तमु न थियो आहे। तव्हां ॾिठा हूंदो त गुज़िरियल 2-3 सालनि खां जेके नोबल प्राइज़ मिलनि पिया उहे कहाणीकारनि ऐं नाविल निगारनि खे मिलनि पिया। सिंधी कहाणी न रुगो साह खणे पई पर सिंधी कहाणी अञा बि वधी वेझी रही आहे। बेशक उन जी मां जेका असां तमामु माना इंतिहाई पंहिंजी हुन ॼाण जी बुनियाद ते चवां थी सघे थो उहा महदूद हुजे पर सिंधी कहाणी जो एतिरे तादाद में या एतिरी पज़ीराई जेका असां माणे न सघी आहे जेका उनखे माज़ी में हुई। पर इहो चवणु त सिंधी कहाणी ख़तमु थी वई आहे, सिंधी कहाणी लिखिजे कोन पई, सिंधी कहाणी जो पढ़ंदड़ न आहे त शायदि मां इन ॻाल्हि सां घणो इतफ़ाक़ न कयां। सिंधी कहाणी जे बारे में सिंधी कहाणी खे उरीद ताईं जिन पहुचायो उन्हनि जा नाला आहिनि पर मां अॼोकी जेका असां प्रोग्राम शुरू कंदसि ऐं प्रोग्राम जी शुरूआति में मां सॾु कराईंदसि रेहाना नज़ीर खे। प्रोफेसर डॉक्टर रेहाना नज़ीर सिंध यूनिवर्सिटी में हिन वक़्तु रिसर्च जो ऐं जेका असां गॾोगॾु जेका आहे उन जो तहक़ीक़ जो कमु करे रही आहे। संदसि तहक़ीक़ी मक़ालो बि सिंधी कहाणीकार नजम अब्बासी जे थीम्स जे हवाले सां हुयो ऐं जेको मां सम्झां थी त तरक़ी पसंदि अदब जे हवाले सां हिकिड़ो तमामु शानदार जेको आहे रहियो आहे। सो मुंहिंजो अर्ज़ु इहो हुयो त ऐं हिन जेको प्रोग्राम जो हिनमहिल ताईं फॉर्मेट रखियो आहे जंहिंखे खणी अॻिते हलणु चाहियूं था। कुझु इब्तिदाई प्रोग्रामनि खां पोइ असां उनखे ओपन कंदासीं पर इन प्रोग्राम में इहो आहे त जेको बि मौज़ू हुजे उन में हिकिड़ो जेको आहे लिखत में पेपर उन खां पोइ जेका तख़लीक़ी अदब आहे उहो तख़लीक़ी अदब पेश कयो वञे ऐं उन जा जेके आहिनि से उन हवाले सां अॼोकी निशिस्त जा जेके ॿिया महिमान आहिनि अख़्तर हफ़ीज़ कहाणीकार ऐं नावल निगार मां उनखे सॾु कंदसि त उहो अचे ऐं पंहिंजी जाइ ते वेह। उन खां पोइ मां सॾु कंदसि ग़ुलाम नबी सूमरो साहिब खे। ग़ुलाम नबी सूमरो असांजी सच बि साथी रहियो आहे। ग़ुलाम नबी सूमरो साहिब खां पोइ उबैद राशिदी साहिब खे सॾु कंदसि त उहो अची पंहिंजी जाइ वलारे। हिकिड़ो 15-15 मिंट सभिनी खे टाइम ॾिनल आहे छाकाणि त मां चाहियां इहे थी त उन खां पोइ असांजी गुफ़्तगू लाइ असां पंहिंजे फोरम खे खोले सघूं। तंहिंजे करे कोशिशि कजो त 15 मिंटनि जे अंदरि
जेकॾहिं त असां जेको अफ़सानो या जेका शइ जेका हिते पेश थिए त 15 मिंटनि खां वधीक जेकॾहिं न वधे त बहितरु आहे। सो मां पहिरीं जेका असां रेहाना नज़ीर खे चवंदसि त रेहाना नज़ीर सिंधी कहाणी जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते जेका अॼोके दौर में कहाणी लिखिजी रही आहे, हमअसर दौर जी सिंधी कहाणी में जेके उनजा थीम्स रहिया आहिनि, जेके उनजा मौज़ू आहिनि, जेको उनजो वर्ताव आहे, उन हवाले सां रेहाना नज़ीर पंहिंजो तहक़ीक़ी हिकिड़ो पेपर पेश कंदी। पर रेहाना लाइ ॿुधाईंदी हलां त रेहाना जी पंहिंजी बि PhD जी थीसिस न रुॻो छपिजी चुकी आहे ऐं उहा आम माण्हुनि लाइ बि मौजूदु आहे, त उनखे ॾिसी ऐं उनजी जेका असां उनजे मयार खे वधीक जाचे सघिजे थो। पर गॾोगॾु संदसि कहाणियुनि जो बि हिकिड़ो मजमूओ आहे, उहो बि छपिजी चुको आहे। सो रेहाना नज़ीर, तव्हां जेका असां अॼोकी निशिस्त जे हवाले सां। महिरबानी सिंधु। कहाणी जे लाइ त मां सॼो मकालो लिखी खणी आई आहियां, पर बहितरु आहे त 15 मिंट आहिनि त ॻाल्हाइजे। त सिंधी कहाणीअ जे जॾहिं सफ़र खे असीं ॾिसूं था त उनजी शुरूआति असांखे 20वीं सदीअ जे जेका ॿियो अधु आहे उन खां थींदे नज़र थी अचे। ॿियो ॾहाको जेको आहे उन खां थींदी थी नज़र अचे, जंहिंमें असांखे जेका पहिरीं जेका तबहज़ात कहाणीअ जे फॉर्मेट में लिखियल थी मिले सा शरीफ़ बेगम आहे। पर जीअं त अॼुकल्ह उहा अवेलेबल कोन्हे त अक्सर लेखक हुरमुखीअ जा खे पहिरीं कहाणी तस्लीम था कनि ऐं अहिड़े नमूने सां पोइ कहाणियुनि जो हिकिड़ो सिलसिलो हले थो। इन खां वरी जेकॾहिं असां वटि कहाणियूं हुयूं बि त या त तर्जुमनि जे सूरत में हुयूं या अखाणियुनि जे सूरत में हुयूं, जीअं बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि, सदातूरो कदातूरो ऐं सोरठ रायडियात जी कहाणी, त इहे मिलनि पियूं। पर जेके कहाणीअ जे बाक़ाइदा फॉर्मेट में कहाणियूं आहियूं इहे असांखे 14 खां था मिलनि। उन खां पोइ असांखे लालचंद मिले थी, हिन जी जेका परसराम गुलराजाणी जी कहाणियुनि जो मजमूओ थो मिले, चमड़ा पोश जो आखाणी। चमड़ा पोश जे आखाणियुनि में हुन इहो कॉन्सेप्ट खयो त जीअं हारून रशीद राति जो जेको आहे सो लिबास सादगीअ वारो पाए ऐं घिटियुनि में घुमंदो हो त जीअं माण्हुनि जे मसइलनि खां आगाह थी सघे, हुन बि ईअं ई हिकिड़ो चमड़ा पोश जो किरदारु रखियो जेको हर घर जे मथां वेंदो आहे ऐं ॾिसंदो आहे त घर में कहिड़ा मसइला आहिनि। ऐं पोइ ईअं उहो ॾिसंदो आहे त कंहिं घर में को कंहिं नुंहुं खे ॾाज न मिलियो आहे, साड़ी पई वञे, किथे कोई सेठ खां मिंथूं पतो करे कर्ज़ जे लाइ, मतिलबु मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके ज़ुल्म आहिनि उहे उन हर घर में हू ॾिसंदो आहे त थियनि पिया। किथे नंढड़े ॿार जी शादी ज़ोरीअ कई पई वञे, अहिड़े नमूने सां हुन इहे पहिरियों जेको असां चऊं था रोशन ख़्यालीअ वारो फ़िक्रु असांखे जेको मिले थो सो इन्हनि कहाणियुनि में थो मिले। उन खां पोइ तव्हां सभु हिते अदब जा ई ॼाणू आहियो, तव्हां ख़बर आहे त इन दौर में रूस में इनक़लाब आयो ऐं उन इनक़लाब अदब समेत ज़िंदगीअ जे केतिरनि ई शोबनि ते ॾाढा तमामु गहरा असर छॾिया। त असां वटि सिंधीअ में पोइ उन जे जेका आहे सा असर हेठि कहाणियूं तर्जुमे हेठि आई ऐं तर्जुमे जो वरी दौरु शुरू थो थिए, जंहिंमें तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़ी, फ्रांसीसी ऐं ख़ासि तौर ते रशियन अदब जा तर्जुमा था अचनि। पर गॾोगॾु इन दौर में रबंद्रनाथ टैगोर बि 1923 में सिंध में थो अचे ऐं कंहिं चंदे जे मुहिम जे लाइ। त असांजा जेके राइटर आहिनि उन खां एॾो माना मुतासिर थियनि था जो पोइ वरी बेंगाली अदब खे बि तर्जुमे हेठि आणनि था ऐं उन जे बि कहाणियुनि खे तर्जुमे हेठि आंदो वियो, जंहिंमें उनजी असांखे मशहूरु कहाणी थी मिले काबली वाला। पर जॾहिं जदीद कहाणीअ ते असां चऊं था जेका मुकमल फॉर्मेट में लिखी वई त उहा दो अब्दुर्रहमान जेका 1930 में असांखे मिले थी, जंहिंमें हिकिड़ो सिंध जो सूफ़ी जेको किरदारु आहे, साफ़ गोईअ वारो हिकिड़ो इंसानु आहे, उन जा जवाब आहिनि हिकिड़े जज खे मिलियल ऐं हिकिड़ी इहा कहाणी तमामु घणी जेका मक़बूलियत जे मरहलनि ते पहुती। मिर्ज़ा नादिर बेग जूं कहाणियूं पोइ वरी आयूं जेके रूमानवी तारीख़ जे पस मंज़र हेठि आयूं ऐं उन में इनक़लाब आहे, मोहिनीअ जी डायरी आहे, मोहिनीअ जी माउ आहे ऐं अदा नसीर उन जे कहाणियुनि खे कंपाइल करे वरी मिर्ज़ा नादिर बेग जूं कहाणियुनि जे सूरत में ॾिनो। अदा जे ई लफ़्ज़नि में उन लिखियो आहे उते त ॾाढियूं बोल्ड विखूं उन जे समाज में उन लिहाज़ खां। त तव्हां मां उन दौर जी ॻाल्हि थी ॾिसां त उन दौर में इनक़लाब कहाणी में जेको इनक़लाब ॾेखारियो वियो आहे उहो इहो आहे त छोकिरी जॾहिं घर में ख़ुशि न आहे त उहो तलाक थी वठे। दौर जी ॻाल्हि आहे, 1936 में या हिकिड़ी इनक़लाबी ॻाल्हि हुई। त हींअर त असां एवरेज ॾिसूं पिया त जेकर अहिड़ा मामला थियनि था त उहो रुजू कनि पियूं औरतूं। त अहिड़े नमूने सां पोइ तहरीकुनि जे पस मंज़र में कहाणियूं आयूं 1940 खां 47 ताईं, जिन में गोबंद पंजाबीअ जूं जेको आहे मजमू आयो सरदाऊं
ऐं ख़ासि तौर ते शेख अयाज़ जी जेका सफ़ेद वहशी आई, जेका खुलम खुला बिल्कुलु वार हुई अंग्रेज़ साम्राज्य जे ज़ुल्मनि ते, जंहिंजो आख़िरी जुमिलो एॾो ख़ूबसूरत आहे त सफ़ेद वहशी असांजे इज़तुनि जा, असांजे वसाइलनि जा क़ातिल। त उन माना उन पंहिंजो खुलम खुला उन जो इज़हार कयो। गॾोगॾु अयाज़ असांखे विरहाङे खां पहिरियां तबक़ाती जेको फ़िकुरु आहे उन में बि मुसाफ़िर मकराणी जेका सरमाएदारी निज़ाम ते हिकिड़ी भरपूर चोट आहे, उहा कहाणी बि लिखी जंहिंमें नंढिड़ो ॿारु ॻाईंदो आहे त तुरो वॾो सेठ जो, पेट वॾो सेठ जो, पर छुरो वॾो बाबा जो। जेकॾहिं बाबा माना चाहे त पंहिंजी जेका करे थो सघे, हक़ वठी थो सघे। पोइ असां वटि मां मुख़्तसिर सिंधू इन लाइ थी ॿुधायां त थोरो ॾिसूं त कहाणी सफ़र कीअं कयो आहे, त इन जे करे पोइ असां वटि विरहाङे जो दौरु थो अचे। विरहाङे जो दौरु जॾहिं हिंदुस्तान में असां ॾिसूं था उर्दू अदब में, त उहो अलमियाती आहे ऐं ट्रेजिक आहे तमामु घणो, ऐं क़तल खून इन्हनि सां भरियलु आहे। जीअं गद्दार आहे जेका कृष्ण चंद्र जो, या इन जी आहे खोलदो आहे मंटूअ जी कहाणी, ठंडा गोश्त आहे। असां वटि विरहाङो जेको थियो हुयो, असां में दर्दु आहे पंहिंजनि खां विछड़ण जो। असांजी जेके कहाणियूं आहिनि उन दर्द खे घणो थियूं ज़ाहिर कनि, क़तलो गारत खे घटि थियूं कनि, ऐं इन फ़िक्र तरफ़ घणो थियूं असांखे वठी हलनि। जीअं तव्हां अयाज़ जी कहाणी आहे पाड़ेसरी, इन विरहाङे जे ई पस मंज़र में लिखियलु आहे। वरी इन जी आहे माउ जी झोली आहे, जमाल अबड़े जी कहाणी, ऐं उन खां पोइ असांखे दोस्ती न ॾिसे दीन धर्म नजम अब्बासीअ जी कहाणी आहे। ऐं जेका सभ खां अहम कहाणी आहे उहा वरी जेके उतां लॾे आया हुआ, असांजा जेके पाकिस्तान जो पाण खे फ़ातिह सम्झी रहिया हुआ, जेके मुहाजिर हुआ, त उन्हनि जे जेका हिते जॾहिं अचे उन्हनि कूड़ा क्लेम करे ऐं कब्ज़ा कया हिंदुनि जे छॾियल मिल्कियतुनि ते। त कहाणी आहे इनकाब शेख जी हैदराबाद, जंहिंजे आख़िर में उन सवाल छॾियो आहे त हीअ हैदराबाद असांजी आहे। पोइ उन में हू लिखे थो त तिलक चाढ़ी जंहिंखे खीर सां कॾहिं धोतो वेंदो हुयो, उन में पान जूं पिचकारियूं पयूं हुयूं। ऐं जेॾी महिल हू चए थो त मां कंहिं दुकानदार खां कपिड़ो थो वठणु वञा, त चवांसि थो त हिन जो अघु छा आहे, त दुकानदार मुंहिंजी सूरत ऐं कपिड़ा ॾिसी मूंखे चए थो त जा तेरे बाप दादा ने बि कभी बोस्की पहनी है जो तू पहनेगा। त इहा हकारत जो हिकिड़ो इज़हार हो जेको उन्हनि माण्हुनि जे तरफ़ खां जेके हितां जा माण्हू हुआ, सिंध जा पंहिंजा असुल रहाकू, उन्हनि सां रवां रखियो वियो। इहो दौरु जेको आहे 50 खां पोइ जो दौरु, इहो सिंधी कहाणीअ जो ज़वाल जो दौरु बि मञियो वञे थो, छाकाणि त असांजा घणा भाङे जेके इल्म ऐं अदब जा जेके असांजा राइटर हुआ, जेके असांजा पब्लिशर हुआ, जेके असांजा जेके जन जा थ्रू किताब छपिया, जन जूं मंडलियूं सभाऊं, उहे सभु लॾे विया, जंहिंजे करे हिकिड़ो वॾो ख़ाल बि अदब में अची वियो हुयो। ऐं इन दौर में पोइ असांखे जमाल अबड़े जो किरदारु थो मिले, जेको अफ़साने में समाजी हक़ीक़त निगारीअ जे पस मंज़र हेठि शानदार अफ़साना तख़लीक़ थो करे। सभ खां पहिरियां त हू पंहिंजे सिंधी समाज खे थो फोकस बनाए कहाणियुनि जो। ऐं तव्हां ॾिसो पीराणी जेके बिरोही आहिनि, जेके टकर तां ईंदा आहिनि, ऐं उहे एतिरो मजबूर थी था वञनि जॾहिं अचनि था सर्दियुनि जे मौसम में, त पंहिंजो ॿार था खपाइनि। ऐं उन कहाणीअ खे पढ़ंदे अॼु बि वाक़ई लिङनि मां सीसराट निकिरी था वञनि, जॾहिं पीराणी 60 रुपयनि में उनजी माउ पीउ खणी ॾिए थो उनखे लालूअ खे, त हुनजी माउ चए थी त छल टुकर खे बाहि लॻे मुंहिंजो पीराणी नंढड़ो। त वाक़ई जेका सो माण्हू खे ॼण हाम खे जुबो अची थो वञे। अहिड़े नमूने सां वरी हुनजी शाह जो फर कहाणी, जेको लफ़्ज़ी शाह जो फर, छाकाणि त उहो नंढड़ो हिकिड़ो मासूम ॿारु आहे जेको काइनात जी हिकिड़ी ख़ूबसूरत शइ आहे, ऐं उन ॿार सां सॼे ॻोठ जा माण्हू प्यार था कनि, ऐं हू सम्झनि था त हिन ॿार जॾहिं अचे थो त असांजा थक लही था वञनि। उहो ॿारु जॾहिं हुन ॻोठ जे सैद खे मामा थो चवे, त हू हुनखे चपाट थो तेज़ वहाए कढे, ऐं ॿारड़ो किरी रोअणु शुरू करे थो, जंहिंजे नफ़रत में नंढड़ी ममड़ी जेका उहा ॿारड़ो आहे उनजो पीउ चवेसि थो शाह जा फर। त इन जुमिले में ई हू सॼो क्लाइमेक्स आहे कहाणीअ जो, शाह जा फर। अहिड़े नमूने सां जमाल अबड़े, पिशू पाशा, बदमाश, इलाही शानदार कहाणियूं लिखियूं। ऐं उन खां पोइ हिकिड़ी खेप आई तमामु वॾी कहाणीकारनि जी, ऐं दौरु बि हिकिड़ो आयो जेको उन्हनि मवाफ़िक़ बि रहियो। वन यूनिट जो दौरु हुयो, जेको सिंधी अदब में तमामु हिकिड़ो जेको आहे सो सिंधी अदब लाइ त गोल्डन जेको आहे एरा हुयो, पर जेको असांजो सॼो सिंध जी सियासत हुई, सिंध जो कल्चर हुयो, सिंध जी ॿोली, उन लाइ हिकिड़ो कारो दौरु हुयो। ऐं इन दौर में जेको राइटरनि अदब तख़लीक़ कयो, सही माना में तरक़ी पसंदि फ़िक्र असांखे इन्हनि कहाणियुनि में थो मिले, जेके
विरहाङे खां पोइ 1 यूनिट दौर में लिखियूं वयूं। वॾा वॾा नाला पैदा थिया जिन में मोहम्मद उस्मान दीपलाई हुयो ऐं नजम अब्बासी हुयो। नजम अब्बासीअ जूं त 450 कहाणियूं आहिनि जिन में मूंखे त लॻे थो मूं हुन ते PhD कया त 250 खां मथे कहाणियूं क़ौमियत जे हिन फ़िक्र हेठि या सिंधियत जे फ़िक्र हेठि ॿोलीअ जे फ़िक्र हेठि लिखियल थियूं मिलनि। ऐं नाला जे करे मां खणंदसि त अञा देरि थी वेंदी। नाचणी आहे, आव कमर कर ॻाल्हि आहे, 2 ख़बरूं हुन दॿे में ठिकरियूं आहे, अलाए केतिरियूं कहाणियूं आहिनि। देसी सेण कजनि, उन में त एॾो ख़ूबसूरत मौज़ू खयों अथई त उहो पंहिंजी महबूबा सां जेका उर्दू स्पीकिंग हूंदी आहे उन सां जेॾी महिल बि शाह जो शेर या अयाज़ जो शेर ॿुधाईंदो आहे त उहा वाइड़ी थी वेंदी आहे। त पोइ हू चवंदो आहे त मां हिन महबूबा खे काॾे कंदुसि जेका मुंहिंजी ॿोली ई कोन थी सघे। त पोइ हुन जो नालो ई इहो लिखियो त देसी सेण कजनि। अहिड़े नमूने सां असांखे ग़ुलाम रब्बानी जूं कहाणियूं थियूं मिलनि। उन बि जेका आहे जागीरदारी जेको असांजो निज़ाम आहे सिंधी समाज जो स्पेशली उन्हनि जे जेका आहे सो पस मंज़र हेठि शहरी पस मंज़र हेठि कहाणियूं लिखियूं, पर उन्हनि में बि समाजी बुराइनि ते असांखे कहाणियूं जे ग़ुलाम रब्बानी वटि घणियूं थियूं मिलनि। ऐं जेको असांजो सही माना में 1 यूनिट दौर जो हिकिड़ो सूरमो आहे, जीअं अयाज़ आहे हुन में असांजे हिन में शाइरीअ में, तीअं सिंधी कहाणीअ में मुंहिंजो ख़्यालु आहे, तव्हां इतफ़ाक़ न बि करे था सघो, अमर जलील आहे। अमर जलील ईअं जेको आहे सो हिकिड़ो हीरो हुयो। हुनजो जेका आहे मूंखे लॻे पियो त उन वक़्त जे अदब पढ़ंदड़नि जो जीअं फिल्मुनि में अमिताभ बच्चन हुयो, जीअं क्रिकेट में हुयो इमरान खान जो, त हाणे मां मिसाल कोन ॾींदसि जीअं जावेद मियादाद हुयो, त ईअं अमर जलील हिकिड़ो हीरो हुयो। अमर जलील जो असलूब निहायत शानदार हुयो ऐं अलामती जेको अंदाज़ हुयो उहो एॾो त वणंदड़ हुयो जो पढ़ंदड़ हुन जा किताब वठी वेही महफ़िलुनि में पढ़ंदा हुआ ऐं हुन जा केतिरनि ई किताबनि जा केतिरा ई छापा निकिता। हुनजो फ़िक्र धरतीअ सां, पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे माण्हुनि सां ऐं ख़ासि तौर ते जेका उन वक़्त जी मुल्की हालतूं हुयूं उन्हनि सां ॾाढो ॻंढियल हुयो। मिसाल मोस्ट डेंजरस मैन हिकिड़ी कहाणी लिखी अथसि पाकिस्तान। उन में मोस्ट डेंजरस मैन जंहिंखे सॼो पाकिस्तान जी जेका खुफ़िया एजेंसियूं पियूं ॻोल्हनि, उहो हिकु शऊरी जेको आहे प्राइमरी मास्टर हुयो ऐं माना उन मां बि एॾो ख़तरो हुयो गवर्नमेंट खे जो उनखे ॻोल्हे पई अहिड़े जेका माण्हूअ खे जेको छाजे लाइ जो हू शऊर जी जेका आहे सा पालूट करे रहियो या फ़िक्र खे वधाए रहियो हुयो। ॿी हिकिड़ी ॾाढी सुठी कहाणी मूं पढ़ी मांसि, 5 मौसम। त उन में हिकिड़ो किरदारु पुछे थो त 5 मौसम असां वटि कॾहिं ईंदी, त उनखे चवंदो आहे त जॾहिं असां वटि 5 मौसम ईंदी तॾहिं जेके शींहं आहिनि असांजा उहे या त पिंजरे में क़ैद हूंदा या रिंग मास्टर जे इशारे ते नचंदा। ऐं मूंखे लॻे थो त शायदि 5 मौसम अची हुई आहे। लेखक उहो ई बाबू जो ई सोचींदा आहिनि। त अहिड़े नमूने सां उनजी वरी अरोड़ जो मस्तु तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी शानदार कहाणी जंहिंमें चवंदो आहे त सिंध में कानी करामत जो पीर थिजे या रज़न धाड़ेल थिजे, ॿिन्ही में साॻी कमाई आहे। ऐं हिकिड़ो धाड़ेल आख़िर वञी पीर थी वेही रहंदो आहे जेका आहे, ऐं हू चवंदो आहे त यार हिते वरी अञा फ़ाइदो आहे, हिते त वरी माण्हू औरतूं बि नज़राने में ॾेई था वञनि ऐं मुफ़्त में हर शइ ॾेई था वञनि, हुन में त वरी धाड़ा हणो, झिंगनि में वञी रुलो। त अहिड़ियूं अहिड़ा अनोखा मौज़ू ऐं जेके जॾहिं मां न हूंदुसि, हिकिड़ो जेको आहे धरती ऐं हिकिड़ो महबूबा जे इश्क जी कहाणी ऐं जेका दिलि जी दुनिया ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत ॾाढी कहाणी अथसि तारीख़ जो कफ़न। उन में हिकिड़ो किरदारु आहे जेको आहे अयाज़ मकराणी। उहो अॻिते जेका आहे वक़्त जो बादशाह महमूद निमाज़ पतो पढ़े पहिरीं सीट में, ऐं उहो चए थो त मूंखे छॾियो, मूंखे वक़्त जे बादशाह सां गॾु बि उहो हूंदो आहे न अलामा इक़बाल जी सिट त एक ही सफ़ में खड़े हो गए महमूद अयाज़, त हू चवंदो आहे मां अयाज़ आहियां ऐं मूंखे हुन सां गॾु निमाज़ पढ़णी आहे महमूद सां, त हुनखे मारे मारे ऐं पोते कंदा आहिनि त परे थी तुंहिंजी शिकिल अहिड़ी आहे जो तूं वक़्त जे अमीर सां बीहंदे। त तारीख़ जो कफ़न हुन इन जेका आहे सा हिकिड़ी सोच ऐं फ़िक्र हेठि कहाणी लिखी। अञा त अलाए केतिरियूं उन अमर जलील जूं कहाणियूं आहिनि, पर वक़्त जे करे असां अॻिते था वधूं त नसीम खरल जूं वरी हिकिड़ो अञा नओं मौज़ू महावरती ॿोली, नयूं हिकिड़ो सफ़ा तर्ज़ अमल कहाणियुनि जो ऐं नवां मौज़ू। केरु सोचींदो आहे त जेके ॻोठनि में जेके माल जी चोरी कंदा आहिनि उन्हनि जी ॿोली कहिड़ी आहे, उन्हनि जूं कहिड़ियूं जेके आहिनि से जेके आहिनि मुहावरा आहिनि। हिकिड़ी शानदार कहाणी जेका हुन लिखी आहे इन ते पहिरीं मुराद जंहिंमें जेका आहे सो हिन जो जेको किरदारु आहे, जेको चोर आहे, उन जो जेको पीउ आहे संजर आहे, अलाए इनात आहे, शायदि या इनात आहे या संजर आहे। त उनखे पंहिंजो दोस्त मेणो ॾींदो आहे त यार तुंहिंजे पुट त को बूटो ई कोन ॿारियो,
ऐं हींअर ताईं त का अहिड़ी चोरी ई कोन थो करे। त हू पुट खे चवंदो आहे त तुंहिंजे उमिरि में अञा मूंखे मुछुनि जी सावल बि न आई त चनाब खां मेहूं लोड़े ईंदो हुउसि, ऐं तूं ई सो सॼो ॾींहुं शादी करे कमरे में बंदि वेठो हुई। ऐं हिन जो पुटु वरी इतफ़ाक़ सां जेको चोरी करे ईंदो आहे सा वरी हुन दोस्त जे घरां ई करे ईंदो आहे। ऐं उन में डायलॉग हेॾो सुठो हूंदो आहे, चवंदो अथसि पेर जो दॿको भॻुई, त हू चवंदो आहे त असुलु अहिड़ो भॻुमि जो 2-3 जायुनि ते त भुल खाई वियुसि, पेरी बि मुंझी पवंदा जेका आहे। त अहिड़ा माना डायलॉग जेके चोर इहे जेके काटक हूंदा आहिनि इन्हनि जा जेके हूंदा आहिनि उहे इन जी ॿोलीअ में ॾाढा मिलनि था। ऐं आख़िर में हुन ॾे उहो दोस्त ईंदो आहे त यार मां त तुंहिंजो दोस्त आहियां, मूंखे त इहे मेहूं मोटाए ॾे, पर छोकिरे जो पीउ इहे न मोटाए ॾींदो आहे त इहे मुंहिंजे पुट जी पहिरीं मुराद आहे, सो इहा मां वापसि न कंदुसि। मेह खे मारे पूरे छॾींदो आहे। मौज़ू ॾिसो केॾो हिकिड़ो माना अनोखो हुयो। ऐं काफ़र हुन जी हिकिड़ी शानदार कहाणी आहे जेका अॼु जे दौर में बि असां वटि आहे, जंहिंमें हिंदुनि जूं नियाणियुनि खे ज़बरदस्ती मुस्लमान कयो थो वञे। उते बि हिकिड़े भील हूंदो आहे या शायदि मेंघवाड़ हूंदो आहे, उनखे मुस्लमान कयो वेंदो आहे ऐं पंहिंजे कबीले खां उनखे रोकियो वेंदो आहे। ऐं जॾहिं हू हुनजी भेण सख़्तु बीमार थी पवंदी आहे त चवंदा आहिनि त रतु वरी दांगीअ ते बि वरे, हुन ॾे माण्हू ईंदो आहे त हाणे तुंहिंजी भेण पोयनि पसाहनि में आहे, ऐं अब्दुल्ला हुनजो नालो रखियो वेंदो आहे जेको मुस्लमान थी। उनखे ॾिसणु अचु, हू जॾहिं उनखे ॾिसणु वेंदो आहे त मौलवी साहिब खे वञी माण्हू ॿुधाईंदा आहिनि त साईं हीउ जेको भील हुयो हीउ त पंहिंजे माइटनि ॾे वियो हलियो। पहिरियां त मौलवी साहिबु नफ़रत मां चवंदो त काफ़र सोई काफ़र, पर वरी चवंदो वठी अचोसि। जॾहिं उनखे वठी वेंदा त उहो जेको उनजे कम्यूनिटीअ जो मुखी हूंदो आहे उहो उनखे चवंदो आहे त अदा तूं उनखे वठण त आयो हुई, पर मूंखे हिकिड़ो मुंझारो आहे, मुंहिंजो दूरि कंदे? चवंदुसि हा कहिड़ो? चवंदुसि त हीअ न अब्दुल्ला सुभाणे जेका आहे सा मरी वञे त पोइ हिनजे माईअ सां तव्हां मां केरु शादी कंदो? असां त हिनखे कोन आॾो अचणु ॾींदासीं। चई साईं असीं वेठा आहियूं मुस्लमान भाउ जी रन ज़ाल आहे, असीं कंदासीं शादी, ॿियो केरु कंदो? चई अच्छा भला जेकॾहिं न माई मरी वञे त तव्हां मां केरु अब्दुल्ला खे संग ॾींदो? चई असां छलाईंदासीं भील खे संग, असीं त कोन ॾींदासीं। त हिते वाखा करे थो छॾे त ॾिसो हिननि जो जेको आहे अटकल, उहो चवंदो आहे जेका पली जो साहिबु त अहिड़ो अटकल बाज़ीअ सां खणंदो आहे परदो इन मुनाफ़िकीअ जो माण्हू हैरान रहिजी वेंदा आहिनि। त अहिड़े नमूने सां उन जूं कहाणियूं घणे भाङे वॾेरनि ते बि उन ॾाढो लिखियो आहे। पोइ असां अञा अॻिते सफ़र खे खणूं था त अब्दुल कादिर जूणे जेका थींदो नूरुल हुदा शाह ताईं वरी कहाणियुनि जो अञा हिकिड़ो नओं असांखे मौज़ू थो मिले। नूरुल हुदा शाह वरी हिकिड़ो हवेलीअ में रहंदड़ जेके औरतूं आहिनि उन्हनि जे जेका ज़िंदगी आहे, समाजी हालतूं आहिनि, जीअं उन्हनि जी क़ुर सां शादी कराइणु, हक़ बश कराइणु, ऐं इन्हनि मौज़ूअनि खे घणे क़दुरु नूरुल हुदा शाह पंहिंजे कहाणियुनि में कयो। सवाइ केॾारो जे, केॾारो हुनजी कहाणी जेका हैदराबाद शहर जे इन ते मातम ते आहे, त इहा हैदराबाद जेके नालो ई जेको आहे सो ॾिनो कलोड़नि जे दौर में ॾिनो वियो, असांजी हुई सा हींअर असांखे ओपरी पई लॻे। त उनजी शरीफ़ ज़ादी कहाणी, उनजी मूंखे पारूथो गोश्त कहाणी ॾाढी वणंदी आहे। उन में जेका आहे सा उहो ॾेखारींदी आहे त ॻोठ जो जेको ज़मीनदार आहे उहो ॾाढो सुहिणो जुमिलो चवंदी आहे जेको सॼो कहाणीअ जो तव्हांखे तासुरु ॾेई छॾींदो। चए थो ॻोठ जी का बि अहिड़ी कुंवारी छोकिरी कोन्हे जंहिंजे जेका आहे सा जवानीअ खे इब्तिदा साईं नंढे जे शौक़ जे कैंचीअ सां न थियो हुजे। मतिलबु साईं नंढे वटां पहिरियां उहा छोकिरी वेंदी आहे थी, उन खां पोइ ई वञी शादी कंदी आहे। ऐं ईअं ई हू हिकिड़ी छोकिरीअ खे जेका आहे सा हुनजा पंहिंजा माइट रज़ा ख़ुशीअ सां हुनजो मुड़ुसु ॾेई ईंदो आहे त असां त पाण दुआ पिया घुरूं त को साईं तोखे पसंदि करे त जीअं असांजा घर भरिजनि। ऐं हिते जेके ॾिसी थी न सभु अमीर लॻा पिया आहिनि, इहे तॾहिं त अमीर थिया आहिनि। माना हिकिड़ो ॾेखारे थी त तव्हां ॾिसो इन में मजबूरी जेका आहे सा उन्हनि जे किरदारनि जी कोन्हे, माइट उन्हनि खे शौक़ सां पोइ माणनि था। अहिड़े नमूने सां नूरुल हुदा शाह इन किरदार खे ॾेखारियो आहे। ऐं जॾहिं साईं जो वाक़ई शौक़ु पूरो थी थो वञे त हिकु ॾींहुं हुन छोकिरीअ खे थो चए थो त हल तव्हां मूंखे तो मां पारूथे गोश्त जी धप थी अॼु। ऐं इन करे हुनजो इहो टाइटल जेको आहे कहाणी में। उनखां पोइ असांजे कहाणियुनि में ॾाढा नवां जेके इन रुझान ऐं लाड़ा अचनि था, जीअं सरेलिज़म थो अचे जंहिंमें असांखे रसूल बख़्श मेमण जूं कहाणियूं थियूं मिलनि, 5 गिलास, घड़ियाल, हिकिड़ी अलामती अंदाज़ में हिकिड़ो माना उहो ॾसे थो। उनजी बि ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ी कहाणी पढ़ी, कर्फ्यू में कागज़। कर्फ्यू जेको लॻो हुयो, सिंध में फ़साद थिया हुया ऐं उन में कर्फ्यू लॻायो वियो, त उन में हिकिड़ो कागज़ थो रुले जेको हिकिड़ा कर्फ्यू में बंदि माण्हू घरनि में वेठा आहिनि। को माण्हू चए थो त हीउ फलाणी पार्टीअ जो कागज़ आहे ऐं इन जहिड़ो करायो आहे, को चवंदो आहे कंहिं पार्टीअ जो आहे। चारई माना 5-6 जेके हींअर असांजे मुल्की सियासत में पार्टियूं आहिनि उन्हनि जा नाला वठंदो आहे। पर असुल में कर्फ्यू में जेको हुकुम ॾिनल हूंदो आहे जिन जो फ़सादनि जो, सो त वरी अञा का हिकिड़ी ॿी ताक़त आहे जेका सॼियुनि पार्टियुनि खे विड़ाए पई थी।
त माना इहो बि हिकिड़ो इस्टेब्लिशमेंट तरफ़ इशारो हूंदो आहे। ऐं उन खां पोइ वरी जेके फ्लैश फिक्शन जंहिंजो असांखे घणो ज़िक्र थो मिले, जेका आहे विरहांगे का हवाले हिननि में अंग्रेज़ी अदब में। ऐं ॿियो वजूदी बहिरान वारो मूंखां विच में रहिजी वियो। वजूदी बहिरान जा असां वटि ख़ासि जेके लेखक हुया से हुया, सिंधूअ तव्हांखे ॿुधायो, शौकत शोरो, मदद अली सिंधी, केहर शौकत। हाणे इहो वजूदी बहिरान असांजी कहाणी जो हिसो छो बनियो, छो जो इहे त असांजा मौज़ू ई न हुआ। असांजे समाज त हिकिड़ो पिदरशाही समाज आहे, हिकिड़ो तबक़ाती समाज आहे। इन में इहो वजूदियत जो जेको फ़िक्र आयो इहो असां वटि दाख़िल थो थिए जॾहिं बंगाल जो विरहांगो थो थिए। बंगाल जे विरहांगे में असां वटि जॾहिं टुटी थो वञे पाकिस्तान, ॿिनि हिसनि में अची थो वञे, तॾहिं फ़र्द न सिर्फ़ु मुल्क थो टुटे, न सिर्फ़ु जेका आहे सो बांग्लादेश थो ठहे, पर फ़र्द जो हिकिड़ो वजूद बि टुटी थो वञे। ऐं हुन में हिकिड़ी अजीब क़िस्म जी हिकिड़ी जेका आहे सा आदर्श टुटी था वञनि, ऐं हुननि में अजीब क़िस्म जी हिकिड़ी पढ़ियल लिखियल समाज जेके माण्हू आहिनि, नौजवान आहिनि स्पेशली, हिकिड़ी फ्रस्ट्रेशन, हिकिड़ी बेगानगी, हिकिड़ी तनाईअ वारी सिचुएशन थी पैदा थिए, जंहिंखे हू पंहिंजे कहाणियुनि में हुननि जेका आहे सो जॻह ॾिनी। ॿियो हुन वजूदियत जे फ़िक्र जे पोयां जेके महरक हुया, चयो वेंदो आहे त इहो असांजे राइटरन्स कामियो या सार्थर या काफ़का इन्हनि खां मुतासिर थी लिखियो, पर शौकत शोरो इन खां माना इनकार थो करे। हू चए थो त असां पंहिंजे समाज जे मसइलनि ऐं इन्हनि मां ई इहो इन वजूद खे खणी आयासीं, छो जो फ़र्द जूं जेके दाख़िली पीड़ाऊं आहिनि, जेसिताईं हू उन मां ॿाहिरि नथो निकिरे, ख़ारिजी हैसियत सां उहो कीअं थो जेका आहे सो कंहिं जेका आहे सो मुसबत अमल जो हिसो बणिजी सघे। त अहिड़े नमूने सां असां उन्हनि राइटरनि खे ॾिठो। ऐं पोइ हाणे नवनि कहाणीकारनि में जॾहिं सिंधू चए थी त कहाणी क्राफ्ट में पोइ त ॾाढा तजुर्बा थिया। असांजा लेखक वेठा आहिनि, उन्हनि बि लिखिया हूंदा। जीअं मिसाल ट्रियाला जी हाणे ताज़ी आई आहे हिन जी कहाणी जेका आहे इब्राहिम खरल जी, बुलियाड़ी, हलीमा, रहीमा ऐं सफ़ूरा। जेकॾहिं साॻी कहाणीअ में बि उन्हनि खे खणी अचे हा तॾहिं बि हिकिड़ी कहाणी थी वञे हा, पर उन हिकिड़ी ट्रियाला जी कहाणीअ में इंट्रोड्यूस कराई आहे। हूअं त नावल में असांखे इहा मिले थी, अॼु ताज़ो हाणे जाम शोरो नावल आयो आहे हिन जो, असांजे मुनीर चांडियो साहिब जो, या जेका आहे प्यासी धरती रमदाबादल आहे सिराज जो, पर कहाणीअ में इहो तजुर्बो जेको आहे इब्राहिम खरल कयो आहे। अब्बास सारंग आहे, उन जूं कहाणियूं आहिनि, हिकिड़ी कपियल नक कहाणी अथसि, या जेके इन जूं कहाणियूं आहिनि असां वटि जहांरा सुमरो जी कहाणी आहे। ऐं असां वटि मूं वटि नाला लिखियल आहिनि, मां सिर्फ़ु नाला थी खणा त जीअं टाइम जेको आहे सो ॿियनि ताईं बि बची सघे। मुनवर सिराज जो किताबु आहे ख्वाबनि जा रस्ता, अब्बास कुरेज जो किताबु आहे पंहिंजी धरती। पंहिंजी धरतीअ में हिकिड़ी कहाणी आहे अब्बास कुरेज जी, ॾाढी शानदार कहाणी आहे, जेका आहे त मां दोदो न आहियां, या मां दोदो आहियां, ईअं नालो आहे। त उन में जेका आहे, हा मां दोदो आहियां कहाणी जो नालो आहे, जंहिंमें हू वेंदा आहिनि त तूं असांजो सूरमो आहीं सिंध जो, असीं तोॾे आया आहियूं, तो चवंदो आहे वञो वञो, मां तव्हांजो सूरमो न आहियां, मां सूमरनि जो पीर आहियां। कहाणी ॿुधाइण थी चाहे त असां जेके बुत खड़ा करे था छॾियूं, जेके असांजा सूरमा आहिनि, उन्हनि जे फ़िक्र बजाए अक़ीदत परस्तीअ में हलिया था वञनि। त उहा अक़ीदत परस्तीअ में उन्हनि खे हू धिकारे चवंदो आहे त हाणे मां सूमरनि जो पीर आहियां, हाणे मां दोदो न आहियां, उहो जंहिं एॾी जदोजहद कई हुई या जंग कई हुई। त इहो बि हिकिड़े क़िस्म जो अनोखो मौज़ू आहे। ॿी उन जी सिंधू बाक़ी आख़िरी अब्बास कुरेज जी ॿी कहाणी जेका सफ़ा अॼु जे हालतुनि ते आहे, उहा आहे पंहिंजी धरती। उन में हुननि जेका सिंध में रहंदड़ हिंदुनि जी एॾी जेका सही जेका अक्कासी कई आहे, जो हू ॿुधाए थो त भतो हुननि खां वरितो थो वञे, न्याणियूं हुननि जूं खणी मुस्लमान करे शादियूं करायूं थियूं वञनि, पर कहिड़ी ताक़त आहे जेका हुननि खे पोइ भिते रहण ते मजबूर थी करे। हू चए थो उहा आहे हुननि जी धरतीअ सां मुहबत, जेका तव्हां अमर जलील जी कहाणी सर्द लाश में बि पढ़ी हूंदी। मूंखे नथो लॻे त अहिड़ी केरु जेका कहाणी लिखी सघे थो, छो जो इहा कहाणी लिखणु जेका आहे सा हिकिड़ो वॾो जेका आहे सो हिमत भरियो क़दम हो, जो तारिक अशरफ मुर्गाई जेल में पइजी वियो सुणीअ में छापण जे करे। त उहा जेका सर्द लाश जो सफ़र आहे, उन जी जेका आहे सा हाणे जेका हिन जी कहाणी आहे पंहिंजी धरती, इन फ़िक्र खे खणी थी अचे। ऐं इलाही राइटर आहिनि, सिंधू जे मुंहिंजो ॿीहर वारो आयो त मां उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदसि।